नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे वाशगेटर मां ख़बर ॾींदा आहियूं। सदर ट्रंप जे हामी मुज़ाहिरनि कैपिटल बल पार्लियामेंट जे इमारत ते उन वक्त हमलो कयो जॾहिं त कांग्रेस जी ॿिन्ही ऐवाननि जो गॾियल इजलास जारी हो। इजलास जो मक़सद जो बाइडन जी सदारती चूंड में सोभ जी बाइकादा तस्दीक करणु हो। पुलिस मूजिब हमले दौरान 4 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं केतिरनि ई मुज़ाहिरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त रिपब्लिकन ऐं डेमोक्रेटिक नेशनल कमेटी हेड क्वार्टर्स मां 2 बम बि हथ कया विया आहिनि, जिन खे नाकारा बनायो वियो आहे। कुछ माण्हुनि खे हथियारनि समेत ॾिठो वियो, पर ॾे ख़बरूं ॾींदड़ एजेंसी मूजिब उन माण्हुनि जी सुञाणप नाहे कई वई। माण्हुनि खे हेठि वेहण जो बि चयो वियो। मंज़र आम ते ईंदड़ वीडियो में ॾिसी सघिजे थो त ट्रंप जा हामी मुज़ाहिरनि इमारत जे दरियुनि में शीशनि खे भञी इमारत जे अंदरि दाख़िल थिया। मुज़ाहिरनि खे छड़ो छड़ करण जे लाइ ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो वियो ऐं उन खां अलावा अमेरिकी गादी वारे शहर वाशिंगटन में 12 कलाक लाइ कर्फ्यू लागू कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।